नाज़िर لاڙڪاڻي में सिंधी ॿोली जे नामियारे अदीब शाइर ऐं एवार्ड याफ़्ता सरमद चांडियो गुज़रियल केतिरे अरसे खां बीमारी सबब मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे, पर इंतज़ामिया तोड़े सिंध हुकूमत संदसि इलाज लाइ को बि क़दम न खयो। उन हवाले सां ॾिसूं था अकरम शेख जी हीअ रिपोर्ट। लाड़काणे वासी सिंधी ॿोलीअ जे नामियारे अदीब शाइर लतीफ़ एवार्ड याफ़्ता मुहक़क़ सरमद चांडियो, जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी अदबी दुनिया खे ॾींदे वॾी शाइरी करण सां गॾु केतिरा ई किताब लिखिया, अॼु उहो शाइर अदीब ऐं मुहक़क़ सरमद चांडियो बीमारीअ जे बिस्तरे ते बेयारो मददगार बणिजी मसीहा जे ओसीड़े में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। सकाफ़त खाते तोड़े वस वारनि खां सार संभाल त न लधी। इन हवाले सां अदीबनि मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन वक़्त ताईं त मुंहिंजे ख़्याल में को बि सिंध हुकूमत या सकाफ़त खाते जो को बि अमलदार सां राब्ते में न आयो आहे जंहिं इहा यकीन दयानी कराई हुजे त साईं सरमद जेको लतीफ़ जो पार्खू आहे, सिंधी गीत ऐं लोकगीत जो वॾो शाइर आहे, सिंध जो असासो आहे ऐं पार्खू आहे लतीफ़ जो, उनजी जेको हयाती जेको आहे हिकु क़ौमी विरसो आहे, सिंध जो विरसो आहे, उनखे बचाइण जे लाइ हिनमहिल ताईं सिंध हुकूमत ऐं सकाफ़त खाते को बि तहरक न वरितो आहे। हिन वक़्तु सो असांजी उन्हनि खे मौदाना गुज़ारिश इहा आहे त सिंधी शाइर, सिंधी माण्हू, सिंधी ॿोलियूं पार्खू लतीफ़ पार्खू खे बचाइण जे लाइ उनखे फ़ौरन अॻिते अचणु खपे ऐं कराचीअ जी जेको आहे त आगा खान या उन लेवल जी ॿी का जेका अस्पताल आहे उनमें जेको आहे उनजो इलाजु कराइणु घुरिजे। साईं सरमद साहिब जो जेको हिकिड़ो एॾो त तारीख़ी कमु आहे जो तव्हां अॼु ताईं जेको शायदि जेको लतीफ़ जे फ़न ते साईं सरमद साहिबु कमु कयो ऐं छंद विद्या ते जेके हुनजे शाइरी जे फ़न ते ऐं उन सिंधी क्लासिकल राग विराग ते ऐं अहिड़ो मुनफ़रिद कमु असांजे अदब में न थियो आहे। उन जी का वारसी न थी रही आहे। हुन हिकिड़ो बीमारीअ में घणे अरसे खां वठी आहे त उन जी काई बि के वस वारे इदारे या जेको आहे त असांजे माना सिंध हुकूमत जे कंहिं बि MP या मिनिस्टर या कंहिं बि आर्कियोलॉजी डिपार्टमेंट थियो या जेको कल्चर डिपार्टमेंट थियो या जेको आर्ट काउंसिल वारा थिया, उन्हनि मां कंहिं बि उनजी पारख माना कोन लधी आहे, न को वरी हुन जेको आयो आहे कई आयो आहे ऐं न इहा शइ। इहो असांखे वॾो अफ़सोस थिए थो त असांजो सिंध जा एॾा वॾा अदीब ऐं एॾा वॾो शाइर माना असांजे सिंध जी जेका तारीख़ आहिनि उहे असां खां छॾजंदा वञनि था ऐं बीमारियुनि में इन्हनि में ऐं उन्हनि जी का माना मालिकी न थी रही आहे। समूरनि जेके अदब सां मोहबत रखनि था उन्हनि सभिनी खे इहा गुज़ारिश हूंदी या अपील हूंदी त हिन सिंध जे तमामु वॾे शाइर सरमद चांडे जो इलाजु जेको आहे उहो कराची में करायो वञे। ॿी अहम ॻाल्हि त नंढे खंड में एशिया खंड में सिर्फ़ु 2 माण्हू आहिनि जेके मां सम्झां थो त शाइरी जे इल्म ते पंहिंजा किताब लिखी चुका आहिनि या शाइरी कीअं कजे उन टेक्निक ते इन्हनि माण्हुनि जा किताब आहिनि। हिकिड़ो आहे श्री पंगल जेको 300-350 साल पहिरियां उन हिकिड़ो किताबु लिखियो हो ऐं हाणे उनजी शाइरीअ ते सिंधी शाइरीअ ते एशिया खंड जी शाइरीअ ते जेको किताबु लिखियो आहे छंद विद्या उहो सरमद चांडे जो आहे। हिन पूरी एशिया खंड में सिर्फ़ु इन मौज़ूअ जा 2 माण्हू आहिनि। हाणे इन एॾे वॾी दुनिया लेवल जो शख़्स उहो पंहिंजे घर में बीमार आहे ऐं सोशल मीडिया ते अख़बारुनि में जिते किथे उनजो जेको आहे सो छपबो रहियो आहे। तकलीफ़ वारो जेको वाक़ियो आहे उनजे बावजूदि बि हिन वक़्त ताईं कंहिं बि माण्हू ईअं दिलि ॿधी कोन चयो आहे त तव्हां वेलकम अचो कराची। शाइर अदीब माण्हू आहियां, मुंहिंजा 40 जे लॻभॻि किताब आहिनि। उन्हनि में सिर्फ़ु 11 किताब छपिया आहिनि बेदर्द दौर में। उहो बि पंहिंजे हड़ऊं वड़ऊं लतीफ़ सरकार जे 213 वाहनि जो फ़न मूं छंद विद्या वारे किताब में पेश कयो। वरी लतीफ़ दरगाह ते जेको राग हले थो उते 3 साल गोॾो भञी उन राग खे कलम बंदि कयो। मुंहिंजा 11 किताब छपिया आहिनि। 2 किताब इहे, हिकिड़ो राग वैराग वारो, ॿियो छंद विद्या वारो। 3 किताब खनि मुंहिंजा 4 शाइरीअ जा। कलंदर शहबाज़ अवार्ड मिलियो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अवार्ड मिलियो ऐं ईअं जेके अवार्ड मिलिया वॾा। राति जो मां सुठो पियो 2 वॻे उथियुसि त मुंहिंजे आप में ब्लीडिंग शुरू थी वई। वरी डॉक्टरनि खे खणी विया, रुजू कयमि। हाणे डॉक्टरनि जो चवणु आहे त कंहिं वॾी अस्पताल में तुंहिंजो इलाजु थींदो। हाणे पाण सादा सूदा माण्हू आहियूं, पाण वटि एतिरो पैसो बि कोन्हे, पंहिंजा अबरा हाल आहिनि। जेकॾहिं सरकार सॻुरी असांजी हिमत थी करे ऐं तव्हां दोस्त असांखे हथी था ॾियो त इहा तव्हांजी नवाज़श थींदी। मूं में एतिरी सघ ऐं सिकत कान्हे जो पाण पंहिंजे वञी इलाजु कराए सघां आगा खान हॉस्पिटल में या का अहिड़ी वॾी हॉस्पिटल में।
सरमन चांडियो सिंध जो असासो आहे जंहिं सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ी ख़िदमत कई। हिन लतीफ़ ऐं अयाज़ जी शाइरी जमालियाती तौरु फ़नी परोड़ करे लतीफ़ सां मुहबत जो हक़ अदा कयो। सकाफ़त खातो बिना कंहिं देर जे हिन जो कराचीअ जी वॾी अस्पताल मां मुकमल इलाज कराए त जीअं सिंध जे अनमोल विरसे खे बचाए सघिजे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़काणो।